ब्रेकिंग न्यूज़ है अवास शेयर कंदासीं। गर्मी की सख्त लहर सबब सॼी सिंध में इंटरमीडिएट जा इम्तिहान मुलतवी किया विया आहिनि। अवासा ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ है इम्तिहान बोर्ड यूनिवर्सिटी के वज़ीर मोहम्मद अली मलकानी जी सिफारत है मुलतवी किया विया। सिंध में इंटर जा इम्तिहान हाणे 22 बजाए 27 मई का शुरू थींदा। वज़ीर आला हाउस जो चवण है यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड खाते इम्तिहान की तारीख़ तब्दील करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो है। अवासा ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ है गर्मी की सख्त लहर सबब सॼी सिंध में इंटरमीडिएट जा इम्तिहान मुलतवी कया विया आहिनि। अवासा ख़बर शेयर कंदासीं। यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड खाते इम्तिहान की तारीख़ तब्दील करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो है। सिंध में इंटर जा इम्तिहान हाणे 22 बजाए 27 मई का शुरू थींदा। वज़ीर आला हाउस जो चवण है। अवासा ख़बर शेयर कंदासीं। गर्मी की सख्त लहर सबब सॼी सिंध में इंटरमीडिएट जा इम्तिहान मुलतवी कया विया आहिनि। सिंध में इंटर जा इम्तिहान हाणे 22 खां बजाए 27 मई का शुरू थींदा। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं कराची के रिपोर्टर आमिर सुप्रे खां। जी आमिर, वधिक अपडेट्स आहिनि। हाँ जी बिल्कुल। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हीट व्यू के नज़र में रखंदे इंटरमीडिएट जा इम्तिहान मुलतवी करण जो फैसलो किया है। इंटरमीडिएट जा इम्तिहान जी 22 मई का थियणा उन्हनि खे 27 मई का शुरू करण जो ऐलान किया है। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वॾे वज़ीर जो इहो भी चवणु आहे त यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड जा जेके इम्तिहान आहिनि उन्हनि जी तारीख़ में तब्दीली पिण कई वई है, जंहिंजो नोटिफिकेशन जारी किया वियो आहे। ॿिए तरफ़ मौसमियात खाते पारां कराची समेत सिंध जे ॿियनि ज़िलनि में हीट स्ट्रोक की अॻकथी कई, जंहिं बाद वॾे वज़ीर 22 ते थींदड़ इम्तिहान 27 मई का शुरू करण जो ऐलान किया है। जी मेहरबानी आवाज़ जी।